बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पोची खाने में ख़ुशि आमदीद। अॼु ठाहींदासीं असां अंडा ग्रेवी। अंडनि ग्रेवी ठाहिण लाइ असांखे खपनि अंडा ऐं ही कुझु असां ही सीक्रेट मसालो ठाहियूं था जंहिंमें असांखे दाल जेका चणनि जी दाल आहे साबित उहा खपंदी, उहा पुसियल वग़ैरह कुझु बि न हूंदी, उहा कन्वर्ट थी वेंदी हिन मसाले में। साबित दाल, कमाल पट, दालचीनी, ॻाढ़ा मिर्च जेके साबित सुकल हूंदा आहिनि सावा उहे, ऐं उनखे पोइ असां ग्राइंड करे हिन मसाले में ठाहींदासीं। ॿिया असांखे खपनि बसर, टमाटा, धाणा जेतिरे तव्हांखे घुर्ज हुजे ऐं सावा मिर्च। अंडनि खे बॉइल कंदासीं। असांखे बसर हिन रीति खपनि। असां हिन में तई में थोरो तेलु विझंदासीं जेतिरो असांखे घुर्ज हुजे। अधु कप हिन में काफ़ी हूंदो आहे, छो जे करे जो हीअ सिर्फ़ु तेल ते ई भाॼी ॼण ठहंदी आहे, घाटी ग्रेवीअ जे हिसाब सां ठहंदी आहे। जॾहिं बसरनि जो दाग़ थी वञे त पोइ असांखे लूणु, ॻाढ़ा मिर्च ऐं हेडु